अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामा में छारेस जाकिर खान हाणे रोंडे के मारे छॾींदो। छा जाबिर खान हाणे रस जाकिर खान के मारे उनजी सॼी मिल्क जो वारिस थींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजी यूट्यूब चैनल आहे मेरे वीडियो खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रस जाकिर खान जेको आहे उहो रोंडे सां ॻाल्हाईंदो रोंडे खे चवंदो त हाणे भले तूं छा बि करे छॾ बहरहाल हाणे तमामु जल्द तुंहिंजो मौत अचण वारो आहे भले तूं मुंहिंजे पेरनि जे हेठां किरी बहरहाल मां तोखे हाणे माफ़ करण वारो न आहियां छो जो तो सभु हदूं क्रॉस करे चुकियूं आहिनि माफ़ी वारियूं हाणे तूं माफ़ी जो तलबगार न आहीं। रोंडो चवंदो त हा रस जाकिर खान बहरहाल मां माफ़ी जो तलबगार न आहियां बहरहाल तव्हां मूंखे माफ़ कयो ऐं मूंखे माफ़ी ॾियो जीअं आईंदा मां ईअं न करे सघां जीअं मां हींअर माफ़ी जो तलबगार आहियां। रस जाकिर खान चवंदो त रोंडा हाणे भले तूं छा बि करे छॾ बहरहाल माफ़ी तोखे कॾहिं बि न मिलंदी ऐं तुंहिंजो मौत जो इंतज़ारु आहे तुंहिंजो मौत तमामु जल्द अचे ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे हसीना बेगम सां ॻाल्हाइण जी घणी कोशिशि कंदी बहरहाल हसीना बेगम सां ॻाल्हाए न करे सघंदी छो अगरि जेकॾहिं हसीना बेगम उन सां ॻाल्हाईंदी त पोइ जाबिर खान हसीना बेगम खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तूं इन जाकिर खान खे ज़हर ॾेई ऐं उनखे मारे छॾ। बहरहाल जाबिर खान जो इहो चाल नाकाम थी वेंदो ऐं पोइ हू पंहिंजे भाउ कासिम खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन हसीना बेगम सां ॻाल्हाइण जो को तरीक़ो ॻोल्ह अगरि जेकॾहिं उनजो तरीक़ो हथु करे असीं त पोइ उनखे उनजे कमरे मां आज़ादु करे ऐं पोइ हसीना बेगम खे आज़ादु कराए वठंदासीं ऐं पोइ हसीना बेगम ई जेको आहे जाकिर खान खे ज़हर ॾींदो। कासिम खान चवंदो त हा जाबिर खान मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि पर मुंहिंजे अंदर सां हसीना बेगम कॾहिं बि आज़ादु न थी सघंदो न ई उनखे आज़ादी मिलंदी मूंखे लॻे थो जाकिर खान हसीना बेगम खे हिते ई मौत ॾेई छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रस जाकिर खान जेको आहे उहो हसीना बेगम खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तुंहिंजी अञा हयाती आहे जो तूं बचंदो रहीं थो जंहिं ॾींहुं बि तुंहिंजी हयाती ख़तम थी त पोइ तूं इहो ॾींहुं सम्झी छॾिजां त मां तुंहिंजे मथां गोली हलाए तोखे ख़तमु करे छॾींदुसि। हसीना बेगम चवंदो त हा रस जाकिर खान तुंहिंजो भलो इन में त तूं मूंखे मारे छॾ। दोस्तों उमीद आहे कहाणी आई असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में जेसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।